मेरापुर जो रिपोर्ट जो है अजीज जेके प्रेस क्लब को नंढी वॾी प्रेस क्लब जो सभिनी खे मुख़्तलिफ़ शहरनि मां कई रिकॉर्ड करायो जर्नलिस्ट वज़ीर आज़म नोटिस वरितो वज़ीर आज़म ने मोहम्मद नवाज़ सां ॻाल्हि ॿोल करी त ही वज़ीर आला ने जो केस ताईं जारी रहंदो ऐं शहीद जे क़ातिल जी हिम्मत कुझु बि काग भराए न थी सघी आहे उन मां बि अचो त मर्कज़ अॻवाननि ऐं हितां जे बीठल सहाफ़त सां ऐं शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई। असां अज़ीज़ मेमण जे क़त्ल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं हिन वाक़िए खे आम रवाजी वाक़ियो नथा सम्झूं ऐं असां सम्झूं था त जीअं सॼे मुल्क में साफ़ हिन जे जेके हरबा इस्तेमालु कया पिया वञनि उहे ई हरबा हिन में बि इस्तेमालु कया विया आहिनि ऐं असां इंतिज़ामिया खे अल्टीमेटम ॾिनो आहे त 2 ॾींहंनि जे अंदरि क़ातिल गिरफ़्तार कया वञनि न कया वेंदा त सॼे सिंध में पूरे पाकिस्तान में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट एहतजाजी मुज़ाहिरा धरना असेंबलियुनि जो घेराव चीफ मिनिस्टर जो घेराव इन समेत असां हिन हिकमतुनि ते अमल कंदासीं। पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो एहतजाज कल्ह खां हलंदड़ आहे ऐं कल्ह खां साबित थी चुकी है तो अॼु 3 ॾींहं आहे शहीद अज़ीज़ के शहीद थींदे छाकाणि त असां जेके कलम जा शहीद आहिनि हक़ ऐं सच जी रात जेके लिखनि था हलनि था उन्हनि खे जेकॾहिं क़त्ल कयो थो सम्झां थो क़त्ल न पर शहादत आहे। शहीद अज़ीज़ मेमण जे क़त्ल वारे वाक़े जी असां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे त 2 ॾींहं गुज़री चुका आहिनि पर नौशरफ़रोज़ ज़िले जी पुलिस हिन वक़्त ताईं क़ातिलनि जो पतो बि न लॻाए सघी आहे। अज़ीज़ जे ओरिजिनल जवाबदारनि ऐं हुननि जे क़ातिल जे पोयां कहिड़ी धुरियूं आहिनि हुननि खे बेनिका पियो न त इहे धरना ऐं एहतजाज सिलसिले सां जारी रहंदा। साथी रिपोर्टर अदनान जोखियो सां गॾु डीएम सुमरो KTN न्यूज़ फारूक शाह मेरापुर। नाज़रीन ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं ख़बरूं।